बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 19 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे मुदाइता मींहं। बैंत आहे, पहिरें बैंत जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सम्झाणियूं, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सम्झाणे जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे सारंग माना मींहं। लफ़्ज़ आहे लॻ माना वास्ते। लफ़्ज़ आहे वसाइज माना आबाद कज। लफ़्ज़ आहे लालण माना महबूब या प्यारो। पोइ लफ़्ज़ आहे रुसण माना काविड़जण। पोइ लफ़्ज़ आहे वथाणे माना माॻते। पोइ लफ़्ज़ आहे वतन माना मुल्क या देश। पोइ लफ़्ज़ आहे पूॼ माना घणो। पोइ लफ़्ज़ आहे लुख माना गरम हवा। पोइ लफ़्ज़ आहे सार माना यादि या संभार। पोइ लफ़्ज़ आहे अर्ज़ां माना सस्तो या सहांगो। पोइ लफ़्ज़ आहे सुख माना आराम। पोइ लफ़्ज़ आहे रुत माना मौसम या मुंद। पोइ लफ़्ज़ आहे संघार माना भाॻियो या माल वारो। पोइ लफ़्ज़ आहे पुलर माना मींहं। पोइ लफ़्ज़ आहे तासारियूं माना उञायल। पोइ लफ़्ज़ आहे ढायूं माना ढव थियल। पोइ लफ़्ज़ आहे मुदाइता माना मौसम वारा। जी दोस्तों, हाणे असां बैंत जूं सम्झाणियूं लिखंदासीं। बैत सारंग सार लहेज अलाह लॻ उञनि जी। पाणी पूॼ पटन ते अर्ज़ां अन करेज। वतन वसाएज त संघारन सुख थिए। सम्झाणी। हिन शेर में शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त सारंग अलाह जे वास्ते उञायलनि जी सार लहजां। पाणी घणो वसाइजांइ जो पट पाणीअ सां भरजनि त अन्न जाम थिए, वतन आबाद थिए ऐं भाॻनि ऐं माल वारनि खे सुख नसीब थिए। बैत अॼु पिणु उतर पार ॾे ककरियूं कारियूं। वसे थो वॾफुड़ो टहिकनि थियूं टारियूं। लथनि लुख लतीफ़ चई ढायूं तासारियूं। भिॼंदियूं भटारियूं वरी वथाणे आयूं। सम्झाणी। हिन शेर में शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त अॼु बि उतर तरफ़ ॾे कारा ककर ॾिसिजी रहिया आहिनि। वॾफुड़ो मींहुं वसी रहियो आहे। वण टिण सावा थी विया आहिनि ऐं भटारियूं ढव करे पंहिंजे माॻ ते मोटी आयूं आहिनि। बैत अॼु पिणु उतर पार ॾे ककर कयाई। मुंदाए ते मींहं जी रुत न रोकियाई। पलर पलटियाई सांगिन घणा सुख थिया। सम्झाणी। हिन शेर में शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त अॼु बि उतर तरफ़ ॾे ककर ज़ाहिर थिया आहिनि। अलाह साईं कॾहिं बि मुदाइते मींहं खे रोकियो न आहे। एतिरो मींहुं वठो जो सांगी ख़ुशि थी विया। मश्क। अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, हिन बैत मां अव्हांखे कहिड़ो बंदु वधीक पसंदि आहे? जवाब। हिन बैत मां मूंखे हेठियों बंदु वधीक पसंदि आहे। सारंग सार लहेज अलाह लॻ उञनि जी। पाणी पूॼ पटन ते अर्ज़ां अन करेज। वतन वसाएज त संघारन सुख थिए। सवाल नंबर ॿियो,
जेको बंदि तव्हांखे वधीक वणे थो उहो छो थो वणे? जवाब, ही बंदि मूंखे इन करे वणे थो जो हिन बंदि में अल्लाह ताला खां सुख सलामती ऐं वतन जे तरक़ीअ जी दुआ थियल आहे। सवाल नंबर 3, हिन बैत में शाइर कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र कयो आहे? जवाब, हिन बैत में शाइर मींहुं, सावक, सुख ऐं सुकार जो ज़िक्र कयो आहे। बे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि सारंग, सार, अर्ज़ां, संघार, तासारियूं, ढायूं। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ आहे सारंग माना मींहुं। जुमिलो लिखंदासीं, अॼु सारंग जो आसिरो आहे। पोइ लफ़्ज़ आहे सार माना संभार या यादि। जुमिलो लिखंदासीं, असांखे ग़रीबनि जी सार लहणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे अर्ज़ां माना सस्तो। जुमिलो लिखंदासीं, अॼुकल्ह शयुनि जी क़ीमत अर्ज़ां थी वई आहे। पोइ लफ़्ज़ आहे संघार माना भाॻियो या मालवंद। जुमिलो लिखंदासीं, बरसाति जे करे संघार ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे तासारियूं माना उञायल। जुमिलो लिखंदासीं, घणे पाणीअ जे हुजण जे करे तासारियूं ढायूं थी वेंदियूं आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे ढायूं माना ढव थियल। जुमिलो लिखंदासीं, मींहं जो थधो मिठो पाणी पी करे भटारियूं ढायूं थी वेंदियूं आहिनि। जीम, हेठि ॾिनल नवनि लफ़्ज़नि खे पंहिंजे जुमलनि में कमु आणियो। हाणे नवां लफ़्ज़ आहिनि वाह वाह, अफ़सोस, भले भले, शाबाश, ओ। हाणे पहिरियों जुमिलो ठहियलु आहे, वाह वाह तो त नवां कपिड़ा पाता आहिनि। बाक़ी ही लफ़्ज़ आहिनि, इन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। नओं लफ़्ज़ आहे वाह वाह। जुमिलो लिखंदासीं, वाह वाह तो त अॼु नवां कपिड़ा पाता आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे अफ़सोस। जुमिलो लिखंदासीं, अफ़सोस, चाचो अकरम अॼु मरी वियो। पोइ लफ़्ज़ आहे भले भले। जुमिलो लिखंदासीं, भले भले, असांजी टीम अॼु क्रिकेट मैच खटे वरिती। पोइ लफ़्ज़ आहे ओ। जुमिलो लिखंदासीं, ओ छोकिरा छो थो ॿारनि खे मारी। पोइ लफ़्ज़ आहे शाबाश। जुमिलो लिखंदासीं, शाबाश, रज़ाक तो माण्हूअ जी जान बचाए वॾो अहम कमु कयो आहे। दाल, हिन बैत में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ रहमतुल्लाह अलैह जिन कुदरती नज़ारनि जो ज़िक्र कयो आहे, इन्हनि खे पंहिंजनि लफ़्ज़नि में लिखी ॾेखारियो। जवाब, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह हिननि बैतनि में कुदरती नज़ारनि जो ज़िक्र कंदे चवे थो त हर तरफ़ आसमान ते कारा ककर छायल आहिनि ऐं ज़बरदस्त बरसाति वसे पई ऐं बरसाति जी ज़ोर जे करे टारियूं पयूं टहिकनि, माल वथाणनि ॾांहुं पियो वञे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा हम आवाज़ लफ़्ज़ लिखो। ही लफ़्ज़ आहिनि, हाणे इन्हनि जा हम आवाज़ लफ़्ज़ लिखंदासीं। लफ़्ज़ आहे लहेज, हम आवाज़ लफ़्ज़ वसाइज। लफ़्ज़ आहे टारियूं, हम आवाज़ लफ़्ज़ कारियूं। लफ़्ज़ कयाई, हम आवाज़ लफ़्ज़ रोकियाई। वाव, मींहं बाबति
अव्हां को ॿियो नज़म पढ़ियो हुजे त ॿुधायो। जवाब: मींहं बाबति असां सिंधी शाइरीअ जे सरदार हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ रहमतुल्लाह अलैह जो ही बे नज़म पढ़ियो आहे। नंबर पहिरियों, अॼु पिण उत्तर पार ॾे ककर थो करे, रोज़े पाक रसूल जे पलटियो पट भरे, विजन साण वरे त संघारन सुख थिए। नंबर ॿियो, अॼु पिण उत्तर पार ॾे ताड़े कई तंवार, हारिन हर संभाया सरहा थिया संघार, अॼु पिण मुंहिंजे यार वसण जा वेस कया। नंबर टियों, अॼु पिण उत्तर पार ॾे कारा ककर कयसि, विॼूं वसण आयूं करे लल लबेस, पिरीअ जे परदेस मूंखे मींहं मेड़िया। ज़े हेठि ॾिनल तस्वीर में जेको मंज़र ॾिनल आहे उन बाबति पैराग्राफ लिखो। हीअ तस्वीर आहे, हाणे हिन मुताबिक़ पैराग्राफ लिखंदासीं असां। जी दोस्तों, हाणे हिन तस्वीर मुताबिक़ नंढो पैराग्राफ लिखंदासीं। ही बरसाति जो मंज़र आहे जंहिंमें ॿार रांदि कंदे नज़र अचनि था। रस्ते ते जमा थियल पाणीअ में मुख़्तलिफ़ रांदियुनि ज़रिए ॿार ॾाढा ख़ुशि नज़र अचनि था। छोकिरियूं त काग़ज़ जूं ॿेड़ियूं ठाहे जमा थियल पाणीअ में तारे रहियूं आहिनि।